सिंध जे मुज़ाहिमती शाइर ऐं केतिरनि ई किताबनि जे मुसनिफ़ हबीब हुज़ूरी सां रिहाण ऐं संदन शख़्सियत ते आयल किताब जी मुहूरत बज़्म रूह रिहाण पारां बिज़नेस हाल कासमाबाद हैदराबाद में मल्हाई वई। प्रोग्राम जी सदारत अरबाब नेक मोहम्मद कई। ख़ासि महिमान प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो हो। स्टेज ते शेख अब्दुल्ला कोहिस्तानी, डॉक्टर अशरफ समो, मौलवी सिकंदर अली खोसो ऐं हाफ़िज़ अलंदो तीवणो खे विहारियो वियो। सिंध जे मुज़ाहिमती शाइर किताब संदा चोलिन चोह, क़ुरान मजीद ऐं शाह लतीफ़, जीजल झोली ऐं ॿियनि केतिरनि ई इल्मी अदबी किताबनि जे मुसनिफ़ ऐं मुरतब हबीब हुज़ूरी सां अदबी रिहाण ऐं संदनी शख़्सियत ते लिखियल मौलाना एजाज़ अली सोडर जे किताब जी मुहूरत बज़्म रूह रिहाण पारां बिज़नेस हाल कासमाबाद हैदराबाद में मल्हाई वई। प्रोग्राम जी सदारत नाम्यारे आलिम अदीब अरबाब नेक मोहम्मद नोड़ियो, प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो, प्रोफेसर डॉक्टर अशरफ समो ऐं शेख अब्दुल्ला कोहिस्तानी कई। हिन प्रोग्राम में वॾी तादाद में अदीबनि, शाइरनि ऐं साईं हबीब हुज़ूरी जे मदाहनि शिरकत कई। उन मौक़े ते साईं हबीब हुज़ूरी खे गुलनि जा हार, लुंगियूं, अजरक ऐं सिंध जी सकाफ़त बोस्की जी पग बदिराई वई। हिन प्रोग्राम में शिरकत कंदड़नि में अड्डो उतरादी, मौलवी सिकंदर अली खोसो, हाफ़िज़ अलंदो तीवणो, नाम्यारो वकील अब्दुल हकीम चांडियो, मोर सागर, सलीम चन्ना, शाइर मंठार मला, शाइर उमर तीवणो, रोशन सुंदर चांडियो, राजा अनवर चांडियो, अली गुल चांडियो, सहाफ़ी एडी काबूरो, डॉक्टर अली नवाज़ मांझंद, नाले मिठो मयसर, आशिक सोलंकी, शाइर ज़ुल्फ़कार हालार, फ़कीर अली मोहम्मद देरो, काज़ी मक़सूद सिद्दीक़ मुसाफ़िर, प्रोफेसर मदद अली झत्याल, वाहिद कांदड़ो, अब्दुल जब्बार निज़ामाणी, गाज़ी रशीद देरो, हुज्जतुल्लाह तीवणो ऐं ॿियनि शिरकत कई। हबीब हुज़ूरी जे इल्मी, अदबी, सियासी, समाजी ख़िदमतुनि ते ॻाल्हाईंदे अरबाब नेक मोहम्मद नोड़ियो, डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो, प्रोफेसर डॉक्टर अशरफ समो, शेख अब्दुल्ला कोहिस्तानी, मौलवी सिकंदर अली खोसो, हाफ़िज़ अलंदो तीवणो, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो, एडवोकेट रोशन सुंदर चांडियो, राजा अनवर चांडियो, सलीम चन्ना, अली गुल सिंधी, मंठार मला, आशिक सोलंकी ऐं ॿियनि चयो त हबीब हुज़ूरी मुसलसल इल्म, अदब, तारीख़, तहक़ीक़ ऐं समाजात ते पिए लिखियो आहे। हिन जो पोरियो अॼु साफ़ पियो आहे जो घोट बणाए खेसि स्टेज ते विहारे एज़ाज़ बख़्शियो वियो आहे। हबीब हुज़ूरी सिंध खे दर्जन खां मथे इल्मी, अदबी, तहक़ीक़ी मुकाला ऐं किताब अर्पिया आहिनि। खेसि सदाईं तारीख़ जे वर्कनि में यादि कयो वेंदो। उन मौक़े ते अदबी रिहाण बि थी, जंहिंमें नाले वारनि शाइरनि अरडो उतरादी, ज़ुल्करनैन तीवणो, उमर तीवणो, मंठार मला, आशिक सोलंकी, डॉक्टर अली नवाज़ मांझंद, नाले मिठो मयसर ऐं ॿियनि हिसो वरितो। हिन ख़ूबसूरत तक़रीब जी कारवाई बज़्म रूह रिहाण जे सेक्रेटरी वाहिद कांदड़ो हलाई।